बरतानिया चूंड नतीजन खां पोइ जहिड़ी रीति हुकुमरान पार्टी जूं वायूं बताल थी वियूं आहिनि, अहिड़े नमूने यूरोपीय यूनियन लाइ ही नतीजा लाभाइता महसूस थी रहिया आहिनि। बरतानिया चूंड वारे आगाटे ऐलान खां अॻु वारनि ॾींहंनि तरफ़ ॾिठो वञे त 3 ॾिहाड़नि में हुकुमरान जमायत पारां यूरोपीय यूनियन छॾण वारे रेफरेंडम खां पोइ इहो पिए सम्झो वियो त यूरोपीय यूनियन छॾण करे खेनि अवाम जी अक्सरियत भांए थी ऐं संदुनि पार्टी खे अवाम में तमामु घणी मक़बूलियत हासिलु आहे, जंहिं करे यूरोपीय यूनियन सां ॻाल्हियुनि लाइ ऐं ऐवान में वधीक पंहिंजी ताक़त वधाइण लाइ हुकुमरान पार्टी चूंडनि जो वक़्त खां अॻु इहो सम्झी ऐलान कयो त जेको कुझु हू करणु घुरनि था उहो सभु कुझु खेनि चूंडनि जो ऐलान करणु ऐं चूंड अमल में वञण खां पोइ खेनि हासिलु थी वेंदो। पर कंज़र्वेटिव पार्टी जो इहो ख़्यालु संदुनि लाइ उबतो साबित थियो, जंहिंजो नतीजो इहो आयो त गुज़िरियल चूंडनि में खटियल सीटनि जेतिरियूं सीटूं बि हुकुमरान पार्टी खटी न सघी, जंहिं करे बरतानिया में थियल चूंड ऐं आयल नतीजनि खां पोइ हिन वक़्त ताईं गॾियल हुकूमत ठाहिण तरफ़ बरतानिया जूं सियासी हालतूं वेंदे नज़र अचनि थियूं। ॿिए तरफ़ बरतानिया जे यूरोपीय यूनियन मां निकिरण वारे रेफरेंडम खां पोइ यूरोपीय यूनियन जी सघ में जेका लाथ आई हुई ऐं यूरोपीय यूनियन में शामिल ॿिया मुल्क इन इतिहाद मां निकिरण तरफ़ वञी रहिया हुआ, तन लाइ हाणोकी बरतानिया में थियल चूंड संदुनि लाइ फ़ाइदेमंद साबित थी रही आहे। मुबसरनि जो ख़्यालु आहे त बरतानिया चूंड नतीजनि खां पोइ इन ॻाल्हि में शक न रहियो आहे त बरतानिया जी अवाम पारां अॻु जी थियल यूरोपीय यूनियन मां निकिरण वारे रेफरेंडम खे ई रद्द कयो आहे, जंहिं करे ई संदुनि पारां हुकुमरान पार्टी खे वोट न ॾिनो वियो। मुबसरनि जो ख़्यालु आहे त इहो बि मुमकिन आहे त यूरोपीय यूनियन में रहण या उन मां ॿाहिरि थियण लाइ हिकु भेरो ॿीहर बरतानिया अंदरि रेफरेंडम कराइण जो मुतालबो ज़ोर पकड़े। मुबसरनि जूं ॻाल्हियूं कहिड़ा नतीजा ॾींदियूं इहो त वक़्त खां अॻु जो चवणु थींदो, पर हिन वक़्त जी इंतिहाई अहम ॻाल्हि इहा आहे त यूरोपीय यूनियन पारां बरतानिया चूंड नतीजनि ते ॻणती जो इज़हार कयो वियो आहे ऐं यूरोपीय यूनियन पारां 19 जून ते ब्रेक्ज़िट अमल शुरू थियण वारी तारीख़ मुतलिक़ इहो पिणु चयो आहे त हाणे ॻाल्हियुनि जी शुरूआति करणु ऐलानियल तारीख़ खां पोइ बि थी सघनि थियूं, जॾहिं त यूरोपीय यूनियन जे मुआहिदे तहत ॻाल्हियुनि लाइ ॼाणायल 27 मेंबरनि खे इहो हक़ हासिलु आहे त इहे ॻाल्हियुनि जी तारीख़ खे अॻिते वधाए सघनि। हिते इहो बि यादि रहे त बरतानिया जे वज़ीर आज़म हलंदड़ साल जी मार्च महीने जी 29 तारीख़ ते यूरोपीय यूनियन मां अलॻि थियण जो ऐलान कयो हो ऐं यूरोपीय यूनियन जे कानून पटांदड़ मार्च 2019 बरतानिया मुकमल तौरु यूरोपीय यूनियन मां अलॻि थी वेंदो, जॾहिं त हिन वक़्तु यूरोपीय यूनियन पारां थ्रेसामी ते तनक़ीद कंदे चयो पियो वञे त हाणे हुकूमत कमज़ोर हूंदी, तंहिं करे फ़ैसिला बि लाभाइता न थींदा। यूरोपीय यूनियन जी अहिड़ी तनक़ीद ते बरतानिया जी मुखालिफ़ पार्टी ऐं चूंड नतीजनि में ॿिए नंबर ते कामयाबी माणींदड़ लेबर पार्टी जे सरवाण जो चवणु आहे त यूरोपीय यूनियन सां ॻाल्हियूं तइ थियल शेड्यूल तहत ई थियणु खपनि, छो त इहो बरतानिया जे बहितर मुस्तक़बिल लाइ इंतिहाई अहम फ़ैसिलो हूंदो। हिन वक़्तु लेबर पार्टी हुकुमरान पार्टी सां यूरोपीय यूनियन छॾण वारे मुआहिदे ते सहमत आहे, जेका ॻाल्हि बहरहाल हिकु भेरो ॿीहर हुकुमरान पार्टी लाइ फ़ाइदेमंद ऐं यूरोपीय यूनियन जे हामियुनि लाइ ॾुखारी आहे। तंहिं करे हाणे ॾिसणो इहो आहे त बरतानिया जी हुकुमरान पार्टी जेका चूंड नतीजनि खां पोइ ॾुखिया ॾींहं ॾिसी रही आहे, उन लाइ यूरोपीय यूनियन मां निकिरण वारे मामले ते ॾुखिया ॾींहं संदुनि लाइ अॻिते अचणा आहिनि। तंहिं करे बरतानिया जी हुकुमरान पार्टी लाइ ॾुखियाईनि जो सफ़र जारी आहे।